अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। अज जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं यूनिवर्सिटी ऑफ मीरपुर ख़ास, जेका एक नई यूनिवर्सिटी कायम कई वई आहे। उन में टीचिंग जो जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि, उन्हनि जे बारे में ही टीचिंग जो जॉब अपॉर्चुनिटीज़ जेके आहिनि उहे इंग्लिश, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, कंप्यूटर साइंस, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन, कॉमर्स एंड मैथमेटिक्स जे लाइ आहिनि। त इन जी जेका रिक्वायरमेंट आहे उहा आहे त एप्लीकेशन मस्ट होल्ड फर्स्ट क्लास डिग्री। उन जी जेको आहे फर्स्ट क्लास डिग्री हुजे BS 4 इयर्स में, ऐं मास्टर डिग्री हुजे रिलेवेंट एजुकेशन में, जेका 16 ईयर ऑफ एजुकेशन आहे तव्हांजी कंप्लीट हुजे, ऐं तव्हांजो नो थर्ड डिवीजन इन अकेडमिक कैरियर। तव्हांजे एकेडमिक कैरियर में थर्ड डिवीजन न आहे ऐं तव्हां वटि 16 ईयर ऑफ एजुकेशन फर्स्ट क्लास डिग्री में आहे त तव्हां अप्लाई करे सघो था। इन्हनि में अप्लाई करण जी जेका लास्ट डेट आहे उहा 3 अक्टूबर आहे, त तव्हां 3 अक्टूबर ताईं जेको आहे अप्लाई करे सघो था। ऐं उन में ही तव्हांखे फॉर्म मिलियल आहे जेको तव्हां PDF डाउनलोड कंदा। ही मां तव्हांखे वेबसाइट ॿुधायां थो, umpk.edu.pk, जेका यूनिवर्सिटी ऑफ मीरपुर ख़ास जी वेबसाइट आहे, उन तां वञी तव्हां ही PDF डाउनलोड कंदा। जीअं असां PDF डाउनलोड कयूं था त हीअ असां वटि PDF अची वियो, जंहिंमें तव्हांखे पंहिंजी फुल इंफॉर्मेशन ॾियणी आहे, जंहिंमें तव्हांजो नेम, फादर नेम, सब नेम खां वठी करे ऐं तव्हांजा अकेडमिक रिकॉर्ड्स, तव्हांखे कहिड़ियूं कहिड़ियूं लैंग्वेजिस अचनि थियूं, अगरि तव्हां वटि का स्पेशलाइज़ेशन आहे, अगरि तव्हां वटि प्रीवियस एम्प्लॉयमेंट हिस्ट्री आहे, कोई एम्प्लॉय रिकॉर्ड आहे, तव्हां उहो पंहिंजी किथे किथे जॉब कई आहे ऐं हिते तव्हां 2 रेफरेंसिस ॾींदा। ऐं हुन सां गॾोगॾु तव्हां जेके बि पंहिंजा डॉक्यूमेंट्स अटैच कंदा उहे हिते लॻाईंदा। हुन सां गॾोगॾु तव्हां पंहिंजी मेलिंग एड्रेस ॾींदा, जंहिं एड्रेस ते तव्हांखे डॉक्यूमेंट पहुची सघे, जंहिं एड्रेस ते तव्हांखे सिल्क पहुची सघे, त तव्हां हिते पंहिंजी मेलिंग एड्रेस ॾींदा, जेका पोस्टल एड्रेस हूंदी आहे, तव्हां उहो कंप्लीट ॾींदा। हिते तव्हां पंहिंजी सिग्नेचर कंदा ऐं हिते डेट लिखंदा। फॉर्म खे तव्हां जेको आहे यूनिवर्सिटी ऑफ मीरपुर ख़ास जे रजिस्ट्रार खे सबमिट कराईंदा। ही डॉक्टर नईम गुल गिलाल रजिस्ट्रार यूनिवर्सिटी जेको आहे, तव्हां हिते जेको आहे इन जे नाले ते तव्हां पोस्ट कंदा पंहिंजा डॉक्यूमेंट्स। उमेद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वेंदी यूनिवर्सिटी ऑफ मीरपुर ख़ास में जेके जॉब अपॉर्चुनिटीज़ आहियूं उन्हनि जे बारे में। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।